जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे हिकु सिंधी मिठाई लाइ ॿुधाईंदसि, साटा यानी जंहिंखे असां ॾोठी बि चवंदा आहियूं। इहा घर में कीअं ठाहिजे, कीअं हिनखे असां कुरकुरो और क्रिस्पी ठाहे सघंदा आहियूं और कीअं हिन जे मथां खंड जो हिकु तह अचे यानी लेयर ठहे। बिल्कुलु आसान स्टेप्स आहिनि हिन जा। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों हिकु कटोरो यानी बाउल खणंदासीं, उन में 2 चमचा सूजी विझंदासीं और उन में थोड़ो सो खीर विझी उनखे 10 मिनट असां पुसाए रखंदासीं। अधु कोप खनि खीर विझंदासीं हिन में। जेसिताईं इहो पुसे तेसिताईं हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं 1 कोप असां मैदो। उन सां गॾु उन में असांखे विझणो आहे सचो गिहु 2 खां 3 चमचा मोहिण जे लाइ। हिते मां टेबल स्पून जो इस्तेमालु कयो आहे और 1/4 स्पून हिन में असां विझंदासीं बेकिंग पाउडर, मतिलबु ॻच चमचो, अधु जो बि अधु। उनखे चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ मुट्ठी बंदि करे ॾिसंदासीं। अगरि मुट्ठी ॿधिजे थी पई मतिलबु मोहिण बराबरि आहे। अगरि मुट्ठी बराबरि नथी ॿधिजे त थोरो सो गिहु अञा विझणो आहे। मोहिण बराबरि थी वेंदो। उन खां पोइ असां हिन में जेका सूजी पुसाए रखी हुईसीं उन मां पहिरियों खीर कढी छॾींदासीं। हाणे पुसियल सूजी जेका आहे पहिरियों उहा विझंदासीं, छाकाणि त इहा आली आहे। खीर सूदी अगरि विझंदासीं त अटो जाम नरम थी वेंदो। असांखे अटो जेको आहे सख़्तु ॻोहिणो आहे, इन जे करे पहिरियों आली सूजी विझंदासीं, पोइ जेको खीर बचो आहे उहो पोइ थोरो थोरो खीर विझंदा वेंदासीं। हिकु हिकु चमचो करे खीर विझणो आहे, हिकु महिल सॼो खीर न विझंदासीं और असांखे बिल्कुलु सख़्तु अटो ॻोहिणो आहे। घटि में घटि खीर जो इस्तेमालु करे असांखे अटो ॻोहिणो आहे। अटो ॻोहिजी वियो आहे, इनखे असां ढके करे अधु कलाकु रखंदासीं। अधु कलाकु रखण सां इहो चङी तरह सेट थी वेंदो और थोरो नरम थी वेंदो। उन खां पोइ इनखे बोट ते या चकले ते खणंदासीं। चाहियो त इन जूं 2 चाणियूं ठाहे करे बि तव्हां फुल्को वेले सघंदा आहियो। सुको अटो हणंदासीं, मैदो, और इनखे असांखे वेलणो आहे। जीअं लोले लाइ असां कीअं अटो वेलींदा आहियूं ओतिरो असांखे थिकनेस हिन जी रखणी आहे। और इन मां असां नंढा गोल ठाहींदासीं। माप नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। सो मां इन तरह ठाहिया आहिनि। शेप ॾियण खां पोइ असां हिन ते होल्स कंदासीं यानी टुंग कंदासीं कांटे जो इस्तेमालु करे, जे तरण महिल इहो फूकिजे न। इन खां पोइ तेल गरम कंदासीं और इनखे असांखे फ्राई करणो आहे। त तेल खे जाम गरम नाहे करणो, बिल्कुलु धीमी बाहि ते असां इनखे तरींदासीं। ॾिसो थोरी देरि तरिजण खां पोइ हे थोरा मथे थी ईंदा, इन खां पोइ असां इनखे पलटाईंदासीं और बिल्कुलु धीमी बाहि ते ॿिन्ही तरफ़ इनखे चङी तरह सोक करे तरींदासीं। पर सूजी ऐं गिह जो इस्तेमालु करण जे करे इहो ईअं लॻंदो ॿाहिरि त क्रिस्प आहे, पर जेॾी महिल इनखे टोड़ींदासीं अंदरि त इहो बुरकणो बीहंदो। हाणे असां ठाहींदासीं चाशनी। त 1 कोप खणंदासीं खंडु, उन में अधु कोप पाणी विझंदासीं। गॾु विझंदासीं असां नंढे फोटे खे कुटे करे विझिजे या उनजो पाउडर विझिजे, इलायची पाउडर। गॾो गॾु असां हिन में विझंदासीं एसेंस, रोज़ जो एसेंस विझंदासीं। इन सां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। हाणे इनखे असांखे करिणो आहे बॉइल। त पहिरियों मिक्स करे वठंदासीं थोरो सो। मिक्स करण खां पोइ असां इनखे चङी तरह बॉइल कंदासीं यानी टकाईंदासीं। त खंडु ॾिसो चङी तरह पिघलजी वई आहे और धीरे धीरे चाशनी घाटी थींदी वेंदी। ॾिसो चाशनी घाटी थींदी वञे थी पई, हिकु तार जी चाशनी ठही वई आहे। थोरो अञा बॉइल कंदासीं, चाशनी थोरी घाटी थिए। इन खां पोइ सर्कल्स जेके असां गोला तरे रखिया आहिनि इहे असां हिन में विझंदासीं। इहे रूम टेम्परेचर ते थधा थी विया आहिनि। चाशनी काफ़ी गरम आहे, इन में असां इहे गोला विझंदासीं जेके असां तरे रखिया आहिनि। कुझु सेकेंड इन में रखिणो आहे जीअं चाशनी चङी तरह इनखे लॻे और अंदरि ताईं वञे। पोइ इनखे कढी हिकु प्लेट में रखंदासीं और मथां थोरी सी चाशनी वरी विझंदासीं, छाकाणि साटा यानी ॾोठीअ में मथां हिकु खंड जो लेयर हूंदो आहे। त उहो एक्स्ट्रा चाशनी जॾहिं मां मथां विझंदासीं त उन सां उन ते उहो लेयर ईंदो। मथां आणंदासीं पिस्ता, बादाम और सुकल गुलाब जूं पंखुड़ियूं। इन सां साटा ॾिसण में ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। ॾिसो सभु गोला मां हिते चाशनीअ में विझी छॾिया आहिनि। थोरी देरि उनखे उन में रखंदासीं। उन खां पोइ हिकु हिकु अलॻि अलॻि साटो असांखे अलॻि सां रखिणो आहे और मथां थोरी थोरी चाशनी विझंदा वेंदासीं। सभु अगरि गॾु रखंदासीं त हिक ॿिए खे चिपकी पवंदा, इन करे थालीअ में अलॻि अलॻि सां असांखे रखिणो आहे।
जीअं इहो थधो थींदो त खंड जो लेयर जेको आहे उहो सुकंदो वेंदो। छाकाणि त हीउ काफ़ी गरम आहे। हाणे गरम में ई चाशनी विझी असांखे जल्दी सां इन मथां पिस्ता बादाम और गुलाब जूं पंखुड़ियूं हणणियूं आहिनि। अगरि तव्हांखे खंड जो जेको हिकु तह आहे लेयर आहे वधीक खपे त उन जे लाइ तव्हां चाशनी वधीक विझी सघंदा आहियो मथां। हिकु दफ़ो तव्हांखे वरी लेयर करिणो आहे, वापसि चाशनी में ॿोड़ींदासीं, मथां थोरी सी वरी चाशनी हणंदासीं और सुकाइण लाइ रखंदासीं। ॾिसो मां सभिनी ते हाणे चाशनी विझी छॾी आहे। इन खां पोइ सभिनी जे मथां असां विझंदासीं बादामियूं और पिस्ता और गॾोगॾु गुलाब जूं पंखुड़ियूं। उन खां पोइ इनखे असां थधो करण लाइ रखंदासीं। अधु मुने कलाक में इहो थधो थी वेंदो बिल्कुलु। उन खां पोइ इनखे धीरे सां असां कढंदासीं। ॾिसो हे थधा थी विया आहिनि त बिल्कुलु छुरी या चमचे जो इस्तेमालु करे असां इनखे आसानी सां कढी वठंदासीं। इहे असांजा साटा यानी ॾोठियूं असांजूं तयारु आहिनि। सो केॾियूं बढ़िया लॻनि थियूं पियूं। उन सां गॾु इन जे मथां जेको खंड जो लेयर हूंदो आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे। सिंधियुनि जी मिठाई साटा यानी ॾोठियूं तयारु आहिनि, जेके असां केतिरनि ई असांजे त्योहारनि ते ठाहींदा आहियूं। त ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो कीअं लॻो। सिंधियुनि जी ॿी मिठाई तोशा कीअं ठाहिजे इन जी रेसिपी मां पहिरियों ई अपलोड कई आहे, त ज़रूरु चेक कजो। इन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।